मुझा विद्वान दोस्तों, माफ़ी तलब आहियां जो वक्त ते न पहुतुसि, पर घटि में घटि आशा जी कमज़ोरी त ख़बर पइजी वई त कहिड़ा जॾादी कोऑर्डिनेटर ॻोल्हे। मूंखे त चयो वियो हुई त राउंड टेबल कॉन्फ्रेंस थींदी, पर हाणे हीउ बि ठीकु आहे। चवण त डपु इहो हुउमि त जेकॾहिं डायस रखियाऊं त अॼु जेके नाला ॾिठमि सभु डायस ते हूंदा, मूंखे कोऑर्डिनेशन साइड खां करणी पवंदी। सचपच दिली फ़ख़ुरु अथमि त अॼु उन्हनि विद्वान दोस्तनि जे विच में वेठो आहियां जो वरले ई हेतिरी ज़बरदस्त परसेंटेज ऑफ अटेंडीस अॼु रुगो विद्वान आहिनि, रुगो उहे माण्हू आहिनि जंहिंखे ॿुधण में असांखे आनंद त ईंदो, लुत्फ़ बि ईंदो। भाउ जेठे खां वठी निर्मल, जेकॾहिं जंहिंखे ॾिसूं असांजो बलदेव, भेण कमला, सभु हिते असां वटि अहिड़ा माण्हू वेठा आहिनि। इन करे अॼु जी मीटिंग भाई एडिट करो ॻाल्हियुनि जे बदिरां ॻोल्हण जी रखूं। असां अॼु जेके महारथी सिंधियुनि जा वेठा आहिनि हिते, ऐं जंहिं जुनून सां भेण आशा जो की मीटिंग सॾाई आहे, ऐं जिन दोस्तनि खे घुरायो आहे, त मां रुगो हिन में हिकिड़ो ई अखर एंटर कयो त अॼु मंथन जो ॾींहुं आहे। पहिरीं ॿुधूं, पोइ मंथन कयूं, ऐं पोइ रस्तो ॻोल्हे कढूं, ब्लू प्रिंट ठाहियूं त अॻियां कीअं वधूं, कहिड़ी स्पीड सां हलूं, किथे पहुचणो आहे, कॾहिं पहुचणो आहे, ऐं कॾहिं वरी साॻी टीम खे घुराए जशन करिणो आहे। त एंड जशन ते थींदी। अॼु ॿियो हिकिड़ो जेको ॾिसी ॾाढी ख़ुशी थी आहे, पहिरियों दफ़ो कंहिं मीटिंग में 15 मिंट देरि पहुतो आहियां ऐं ॾिठो अथमि त 20 मिंट जी कार्रवाई थी वई आहे। सो अॼु टाइम जा सभु पाबंद रहूं ऐं सभु सचपच पंहिंजे सब्जेक्ट सां ॻंढियल रहूं ऐं इन सब्जेक्ट ते ॻाल्हायूं ऐं इन सब्जेक्ट ते रोशनी विझूं त कीअं सिंधी मैनेज स्कूलनि में त सिंधी पाढ़ियूं, चैरिटी बिगिन्स एट होम। असां घर में त चैरिटी शुरू कयूं। इन करे वक़्तु वधीक न वठी सभिनी स्पीकर्स खे अर्ज़ु कंदुसि, हा, वक़्त जी पाबंदी रुगो हिकु ॻाल्हि लाइ कोन्हे, ताड़ियूं वॼाइण लाइ। केतिरियूं वॼायो, मां कॾहिं